बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी भुज खाने में खुश आमदीद। अॼु ॿारनि जे लंच जे लाइ असां समोसा ठाहे रखंदासीं। इन लाइ आलू बॉइल कंदासीं ऐं चिकन में तिखो मसालो विझी उनखे थोरो फ्राए कंदासीं। कुझु कीमे पियो हुयो उनखे मूं फ्राए करे छॾियो आहे। अटो जीअं अटो हूंदो आहे ॻोहिबो आहे, सिर्फ़ु उन में जीरो ऐं थोरी जाण विधी आहे, उनखे ॻोहे विधो आहे, थोरो लूणु, उन में इहो ई मसालो विझी ऐं उनजो शेप ठाहे रखंदासीं। तए ते सेकण जो मतिलबु इहो आहे त असां जेका घणी देरि जे लाइ फ्रीज़ कंदासीं त उहे सुठे नमूने सेकियल हुजनि ऐं किथां बि मतिलबु को ज़रो न रहिजी वञे, न त उहे चिपकी वेंदा ऐं पोइ सही नमूने सां तरिजी न सघंदा। पोइ असां हिकिड़ो फ्राई पैन खणंदासीं, उन में असांखे जेतिरा समोसा खपनि ओतिरा फ्रीज़र मां कढी थोरी देरि जे लाइ रखी ॿाहिरि, उन खां पोइ हिकिड़ो हिकिड़ो करे असां तरींदासीं। मूंसां हिकिड़ी ट्रेजेडी थी आहे जेका मां तव्हांखे बाद में ॿुधाईंदमि त असां इहे पंहिंजे ॿारनि जे जेके लंच लाइ समोसा ठाहे ऐं तरे ॾींदासीं। अल्लाह हाफ़िज़।